सिंध फ्रेंड्स फोरम गडियल अरब अमारात मल्हाए रहियो आहे सिंधी सकाफ़त दिहाड़ो मेगा इवेंट 2 डिसेंबर 2022 ते दुबई में शाम जे 7 वॻे। इन शानदार तक़रीब खे ऑर्गेनाइज़ करण में असां सां तावन कयो आहे सिंध सकाफ़त खातो हुकूमत सिंध, जेको सिंध जे सकाफ़त खे उजागर करण लाइ सिंध समेत दुनिया जी कुंड कुर्छ में सकाफ़ती प्रोग्राम तरतीब ॾेई शानदार सकाफ़त खे उजागर करे रहियो आहे। हमज़ा बिल्डर्स ड्रीम सिटी लाड़काणो परवकार लोकेशन ते क़ाइम हिकु बहितरीन रिहायशी मंसूबो। आईएम रियल स्टेट ऐं बिल्डर्स मोअज़िज़ हाइट कराची में शानदार रिहाइश लाइ राब्तो कयो स्क्रीन ते ॾिनल नंबर्स ते। मिज़ाब मार्केटिंग, शम्स आइकॉन शॉपिंग सेंटर एंड अपार्टमेंट्स हैदराबाद, आइकॉन सिटी, 6 बुलेवर्ड मॉल्स एंड अपार्टमेंट्स, जतोई जनरल ट्रेडिंग एंड MHW जनरल ट्रेडिंग। हिन शानदार प्रोग्राम में सिंध ऐं हिंद जा भलोड़ आर्टिस्ट परफॉर्म कंदा। ऐं असां सां तावन कयो आहे लारिक्स, पाणी जी कंपनी जेका UAE जी बहितरीन पाणी जी कंपनी आहे ऐं ख़ुशी जी ॻाल्हि त इहा आहे त सिंधियुनि जी कंपनी आहे। शारजा इंडस्ट्रियल एरिया 11 में क़ाइम सिंधी डॉक्टर वासुदेव पारां कुलैल अस्पताल अल फुरकान मेडिकल सेंटर, जिथे सिंधियुनि लाइ सदाई सहूलतूं मौजूद आहिनि। डेजूफोर्ट कंपनी CCTV कैमरान जी फील्ड में हिकु बहितरीन कंपनी। कमलेश ट्रेडिंग जंहिंजो मालिक आहे असांजे पंहिंजे सिंध जो आशिक दादा कमलेश। शारजा इंडस्ट्रियल एरिया 6 नंबर में इलेक्ट्रॉनिक्स जी मार्केट जो हिकु वॾो नालो मॉलिन इलेक्ट्रॉनिक्स, जंहिंजो मालिक आहे असांजे मेहर जो प्रदीप कुमार। हेलो पेसाब पिण असां सां तावन में शामिल आहे। राउशिंग कंपनी बि असां सां गॾु आहे। हिन महफ़िल खे यकीनी बणाइण में लताफ़ा परफ्यूम्स, जन्नत क्रूज़ पिण हिन महफ़िल खे सजाइण में असां सां तावन कयो आहे। ॿिनि सिंधियुनि जूं प्रिंटिंग्स जूं कंपनियूं इंडस प्रिंटिंग ऐं 360 डिग्री प्रिंटिंग पिण पंहिंजो हिसो ॻंढियो आहे। ब्राइट लुक एंड यॉर्की रियल स्टेट कंपनियुनि बि असां सां तावन कयो आहे। मावास कंपनी पिण असांजी ॿाह ॿेली रही आहे। अल्तवारिया ट्रैवल एंड टूरिज्म पिण असांजे हिन काफ़िले जो हिसो रहियो आहे।